अबू बकर जो भी गुलाम आया, उमर जो भी गुलाम आया, उस्मान जो भी गुलाम आया, अली साईं जो भी गुलाम आया, आया बि सुन्नी दस्तगीर खे भी मञींदो आहियां, कलंदर खे भी मञींदो आहियां, हज़रत भिटाई साहब खे भी मञींदो आहियां, रोज़े धणी खे भी मञींदो आहियां, मलकानी साहब खे भी मञींदो आहियां, मशहूरी साहब खे भी मञींदो आहियां। पर यार अली जो शान मथे आहे। उनखे चओ त इहो सॼो धोई पी छॾ, तोवारी इनी मोहब्बत जी इस्लाम के जरूरत ही काने का। इस्लाम मोहब्बत उहा कबूल तो करे जेका रसूलुल्लाह सेखारी है। अव्वल अबू बकर, पो हजरत उमर, पो हजरत उस्मान, आखिर में हजरत अली। मता चो त अली हेठ थियो न यार, आखिर में अचण वारो हेठ कोन थींदो आ। तरब को दर्जो इया अव्वल सानी सालिस राबियो। मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरका जे सहाबन जो ऐ उम्मत जो इहो अकीदो आ। ऐ खुद अली उल मुर्तज़ा पाण तो फरमाए जो को मुसा मोहब्बत करे सो सुन्नत जमायत जे तरीके दे हले। सभई चो सल्लल्लाहु अलैहि या गाल काथां निकती। मस्जिद नबवी जा प्लाट जा पैसा अबू बकर सिद्दीक भरिया। चओ सुभान अल्लाह। हाणे हिकड़ो मसइलो बुधायो त अॻिते हलूं, हदीस पूरी कयां। टे ॻाल्हियूं आहिनि, हिकड़ी ॻाल्हि थी आहे, अञा त ॿ पयूं आहिनि। हिकड़ो मसइलो तव्हां मूंखे समझायो, मां तव्हां खां पुछां थो, अव्हां खे हीअ ॻाल्हि मुंहिंजी समझ में आई अलाए कान आई? समझ में आई ना बाबा? तो सिद्दीक अकबर पैसा मस्जिद नबी जे प्लाट में दिना। हाने मां तव्हां खां पुछां थो त काबतुल्लाह के छड्यो, छो तो सभिनि जो सरदार। बाक़ी हे पांजू जेके दादू जो मस्जिदूं, मोरे जो मस्जिदूं, दौलतपुर जो मस्जिदूं, शाहपुर जो मस्जिदूं, लाड़काने जो मस्जिदूं, मेहड़ जो मस्जिदूं, कराची जो मस्जिदूं, लाड़काने जो, पूरी रूह जमीन जो मस्जिदूं, ये समूरे जे समूरियूं हिकड़े पासे, मस्जिद नबवी हिकड़े पासे। आहे का दुनिया में मस्जिद जेका मस्जिद नबवी जहिड़ी हुजे? हाँ दा उते ब मज़ा आहिनि। केड़ा? हिकड़ो तो मज़ो आ जो मस्जिद महबूब जी में नमाज पढ़जे, ॿियो वरी दिलबर जो दीदार कजे। छा चवंदा हो? वञो वञो हाजी वञो तू मदीने, वञी चइजां वारे मदीने जे मीर खे ॾिजां सलाम सारे। जोर सां सुभान अल्लाह। वञो वञो हाजी वञो तू मदीने, वञो वञो हाजी वञो तू मदीने, वञी चइजां वारे मदीने जे मीर खे ॾिजां सलाम सारे। मुझे महबूब फरमायो आ त जॾहिं तव्हां पंहिंजे वतन मां मुझे मदीने ॾे ईंदा हो, पोइ जेकॾहिं को तव्हांजो माइट मिट तव्हां खे ॻोठऊं चवे अदा मुंहिंजा बि रसूलुल्लाह खे सलाम ॾिजां, त पाण फरमाइनि था वे सलाम मूंखे पहुचाइजो, मां उन जो जवाब बि ॾींदो आहियां। फ़कीर कादिर बख्श कल हलाइटो ॾियारो वियो आहे मदीने शरीफ़। जरूर तव्हां ॻोठाणा न कंहिं न कंहिं चयो हूंदो दादा असांजा बि सलाम पुॼाइजां। जॾहिं तव्हांजा सलाम पहुचंदा त बेड़ा पार थी पवंदा। वञो वञो हाजी।